साईं जिन जूं ज़फ़र काज़मी जिन जूं जेके फ़नपारा हुया उहे ॿार अञा बि मौजूदु आहिनि ऐं उन वक़्त में बि वञनि पिया। साईं 58 में बि कमु कयो, 60 में बि कमु कयो, काफ़ी कमु कयो। साईं शाह लतीफ़ ते जी शाइरीअ ते फ़नपारा ठाहिया जेके मॉडर्न आर्ट जो हिकु बहितरीनु जेको आहे क़िस्म हुयो, जेके मां सम्झां थो त हिकु वॾी हिकिड़ी नवाण हुई उन वक़्त में। असांखे घुरिजे त ज़फ़र काज़मीअ जे उन्हनि फ़नपारनि खे सेड़े करे ऐं असां उनखे उनजे लाइ हिकु अहिड़ो मख़सूसु हिकिड़ो कार्नर ठाहियूं जिते हिन म्यूज़ियम में ई इन में को शक न आहे त ज़फ़र साहिबु जिस्मानी तरह त अॼु असां सभिनी दोस्तनि सां मौजूदु न आहे, पर रूहानी तरह हिन म्यूज़ियम में हर कोने कोने ते मौजूदु आहे, जेको पंहिंजी मौजूदगीअ जो अहसासु ॾियारे रहियो आहे। सो उन मौजूदगीअ जे अहसास खे वधीक बहितर करण जे लाइ, अक्स बहितर वाज़े ॾेखारण जे लाइ असांखे हिते हिकिड़ो ज़फ़र काज़मीअ जो कार्नर जेको ठाहिणु घुरिजे, जंहिंमें ज़फ़र काज़मीअ जा फ़नपारा जेके मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हेॾे होॾे थियल आहिनि उन्हनि खे सेड़े करे हिते हिकिड़ो कार्नर ठाहियो वञे। मां इहा मुख़्तसिर ॻाल्हि रखंदुसि कल्चर डिपार्टमेंट सां बि ऐं हिन इदारे जे तवसल सां बि, त हिन इदारे खे बि इहो कमु करणु घुरिजे। वरी महिरबानी।